मुंहिंजो नालो आहे हसीजा आर्यन। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे हेमू कलानी प्राइमरी स्कूल। मां हिकु सिंधी संगत चवंदमि, उनजो नालो आहे बांदरमल जी छटी। बांदरमल जी छटी पुराणी, चइनि हॾनि जी आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी, चइनि हॾनि जी आहे कहाणी। जॾहिं तो उसका याकूब चवे छटीअ ते बांदरमल खुल, ये उन्हारे में पे साड़ी। बांदरमल जी छटी पुराणी, चइनि हॾनि जी आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी, चइनि हॾनि जी आहे कहाणी। कुलेर खीअ ते बंदूक बनाए, पुछंदो आहे को त ॿुधाए। कुलेर खीअ ते बंदूक ॿुधाए, पुछंदो आहे को त ॿुधाए। पेके वड़जा गलजी राणी, बांदरमल जी छटी पुराणी, चइनि हॾनि जी आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी, चइनि हॾनि जी आहे कहाणी। थैंक यू।